नेपरा हिकु भेरो ॿीहर के इलेक्ट्रिक जी कारकर्दगी ते सवाल उथारींदे चयो आहे त के इलेक्ट्रिक वफ़ाक़ खां सस्ती बिजली दस्तियाब हुजण बावजूद न पई वठे। अप्रैल में भी के इलेक्ट्रिक वफ़ाक़ खां 1600 बदिरां रुगो 1014 मेगावाट बिजली वरिती। नेपरा चयो आहे त के इलेक्ट्रिक वफ़ाक़ खां सस्ती बिजली वठण बदिरां महांगी बिजली ते भाड़े रही आहे। नेपरा मेंबर रफ़ीक शेख चयो आहे त के इलेक्ट्रिक जी कारकर्दगी मुसलसल बिगड़ी रही आहे, जंहिं सां माली मसला वधी रहिया आहिनि। सिस्टम में बहितरी आणे वापदारनि तां भार घटाए सघिजे थो। हिन चयो त अप्रैल में भी के इलेक्ट्रिक पावर प्लांट मुकमल सलाहियत मूजिब न हलाया विया। इन सूरत हाल सां बिजली जे पैदावारी शोबे में नाक़िस कारकर्दगी ज़ाहिर थिए थी। के इलेक्ट्रिक ऑपरेशनल कारकर्दगी में बहितरी आणण लाइ कदम खणे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त के इलेक्ट्रिक जी कारकर्दगी मुसलसल बिगड़ी रही आहे। नेपरा वफ़ाक़ खां सस्ती बिजली न वठण बाबति आगाह करे छॾियो आहे। अप्रैल में भी के इलेक्ट्रिक वफ़ाक़ खां 1600 बदिरां रुगो 1014 मेगावाट बिजली वरिती हुई। नेपरा चयो आहे त के इलेक्ट्रिक वफ़ाक़ खां सस्ती बिजली वठण बदिरां महांगी बिजली ते भाड़ी रही आहे, जंहिं सां कारकर्दगी मुतासिर थी रही आहे।